लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भले कार आहे। मसूद नूरानी साहब, पोइ हाणे तव्हां पढ़ाइयूं जो शुरू कयूं, पोइ हॉस्टल में अचे रहियो, हॉस्टल जी हालत ज़बूनी उहो सभु थी वियो, पर हाणे रहणो पियो, हलो अॻिते, पोइ छा थियो? ख़तरनाक हुई, जो जॾहिं बारिश पवंदी त पाणी अंदरि अची किरंदो हो, टिमंदो हो। आम मिसाल तौरु पंहिंजो पढ़ां पियो, वई वञा पियो, ठाहियां पियो फिगर्स वग़ैरह, उहो त मथां चापोड़ ढज़ जे मथां किरे, डेंजरस। कुदरत ख़ुदा जी, ही चापोड़ मुंहिंजे मथां करे कोन किरिया। अच्छा, मथे हिते किरिया, पर ऐं डेडली हुआ, एॾा हैवी हुआ, सिधो जेके मथे ते किरनि फिलहाल त मारे विझनि। इहो इन डेंजरस में रहियासीं। छो हुकूमत हिन पासे ध्यानु न ॾिनो? हॉस्टल जी इम्पॉर्टेंट कॉलेज जूं उहा पुराणी हॉस्टल बीठी आहे, अलाए 100 साल खां पुराणी हुई छा हो। ऐं बहरहाल उहो नई हॉस्टल वरी वेंदासीं, वञी हसरत जी निगाह सां ॾिसंदासीं। क्लास शुरू थिया त टीचर मां सम्झो हिकिड़ो मजीद हो बॉटनी जो, पूरा नाला मूंखे विसरी विया, ऐं ज़ैदी साहिबु हो हिकिड़ो बासित समथिंग, उहो ज़ूलॉजी जो हो, अहिड़ा इशरत हो डिमॉन्स्ट्रेटर हो। त इहो सेखारियूं पहिरियों ॾेॾरनि जी डायसेक्शन, पहिरियों साल ॾेॾरनि वारो हो, ॾेॾर हुनखे डायसेक्शन कंदासीं, ॾिसंदासीं, मतिलबु हुनजो इहो त ह्यूमन जेके माण्हू आहिनि, सिमिलैरिटीज़, हुनजी सिमिलैरिटी ॾिसो त हीअ अथव, साॻियूं शयूं कीअं आहिनि, उहो सॼो हुनखे हणंदासीं, पैड वरितीसूं। यार ॻाल्हि ॿुधायां त यार माइट ॾाढो वीचारा ख़र्चु कनि था। असांजे मूंखे अफ़सोस आहे त मां माइटनि जो इलाही पैसो विञायो, वरी ग़लती कई, ख़ुदा मूंखे माफ़ु करे। उन्हनि ॾाढो बोझ पियो थो रिपीटेडली, इन तरह सभु ज़ाए करे छॾियो। ऐं वॾी माण्हू ॾाढी कमाई, ॾाढी जेका हक़ लाल जी कमाई ॾाढी ॾुखी आहे यार। उहो माण्हू वॾी मुश्किल सां पघार रत मिलाए पोइ थो कमाए। बहरहाल हुते उहा थियो, ऐं जे लेक्चर जॾहिं शुरू थियो त मूंखे हुनजो ॿुधण ई न अचे। मस्जिद जो लेक्चर जेको हो, मिस्टर मस्जिद असांजो उस्ताद, हुनजो लेक्चर मूंखे ॿुधण ई न अचे। मां चयो मूंखे ॿुधण, मस्जिद साहब बाटनी पियो पढ़ाए, बाटनी। अच्छा, एॾा होशियार अबा हुजनि जो तव्हांखे छा ॿुधायां। हाणे त तव्हांखे शइ कान्हे का, अजीब चीज़ हुई। शायदि अंग्रेज़नि जे डायरेक्ट पढ़ायल हुआ, अलाए छा। मां हुनजो आवाज़ु ॿुधाई न, वरी वेठो वञी सुलेमान मुंहिंजो क्लासमेट बि थिया। सुलेमान ऐं हुन वरिती बॉटनी में, डॉक्टर सुलेमान शेख, हा, ज़ूलॉजी प्री मेडिकल में वरितई, साले बि प्री मेडिकल। हुन शायदि, हाणे मूंखे यादि न आहे, हुन शायदि ॿी ॻाल्हि लाइन वरिती, BA में वियो ऐं छा त पोइ वरी हिन विच में मुंहिंजे ख़्याल में त आपा अची वई हुई मेडिकल में। आपा रशीदा उहा आर्ट्स में वई, आर्ट्स वारे पासे वई, ऐं आपा उहा वरी मेडिकल में उहा पहुची वई हुई। इहा मूं वरी ॻाल्हि आपा सां कई। हिकिड़ो वरी ॿियो बि इहो थियो त बाबा मूंखे बि सॼो मसूद मां न ॿुधो, मसूद न ॿुधो, पोइ ज़ोर सां जी ओड़ो थी पियो, छा ॿुधण में त कोन थो अचे, भाई न त सॾु वेठो कयां त ॿुधी कोन थो। मुंहिंजो बाबा मूंखे ॿुधणी कोन आहे, तव्हां हींअर ॿुधो। पोइ चवंदो मां इहे ॿोड़ा थी पई, अलाए छा मसइलो आहे। हाणे उहो जो न ॿुधमि न त मुंहिंजी दिलि मुंहिंजी ख़राबु थी। मजीद साहब जो लेक्चर जेको न ॿुधो, हिकिड़ी त बॉटनी मूंखे वणे कान, मूंखे वरी ज़ूलॉजी वणे पई। बॉटनी मूंखे सफ़ा ॾाढी, नाला हिननि जा जेके वणनि जा या ॿूटनि जा एॾा त ढिघा, ऐं उन्हनि जो मूंखे मज़ो न आयो। पर ॿियो जेको डिमॉन्स्ट्रेटर तजुर्बा कराईंदो हो, उहो त वरी उनखां वास्ते पियो ॻाल्हाए, ॾाढो थियो। ऐं पोइ आपा मूंखे वठी वई
डॉक्टर जाफ़री को हो, वीए जाफ़री शायदि हो, हा हैदराबाद जो मशहूरु हा। सर्जन। उन जो ॾिठईं की डॉक्टर जवान डॉक्टर नौजवान जेके तालीम हाउस जॉब वारा जूनियर डॉक्टर्स उहे जी गॾु थिया, उन्हनि जे अॻियां कनि ॾिठईं कई ॿुधाईं, पुछी त बाबा हिनखे आटो स्क्लेरोसिस थी पई आहे, आटो स्क्लेरोसिस ॿुधाईं कई लेक्चर ॾेई मूंखे त सम्झ में ॻाल्हि कान्हे एतिरी छा आहे। पापा ॿुधायो चई उहो कन जा जेके हॾियूं हूंदियूं आहिनि कचियूं उहे ॿुधणु शुरू कंदियूं आहिनि, उनखे उहो सख़्तु थी सख़्तु जेको उन छिलड़ निकिरंदा ईंदा। हा जेके बि आहे उहे मूवमेंट उनजी कान थी थिए, जेको कन में हूंदा आहिनि जेके लचक खपे थी, हैमर वग़ैरह छा छा हूंदा आहिनि, हा उहे जेके उहे मूवमेंट फ्रीली कान्हे, जंहिंजे करे आवाज़ु जॾहिं वञे थो त उहो ड्रम ऐं ट्यूब जे पाण में उहा कान थी थिए, उहा जेकॾहिं उहा नथो इम्पैक्ट कोन थो थिए ऐं तंहिंजे करे ॿुधण में कोन थो अचे, ज़ोर सां जॾहिं ॻाल्हाए ॿुधण ऐं इहा पोइ इहो त ख़ैर पर बाद में थियो, पर इन जे करे थोरो आउं डिस्करेज ऐं थोरी मुंहिंजी तवजा हटिजी वई इन ॻाल्हि तां। मूं तव्हांखे चयो न कंट्रोवर्सी जिथे ईंदी उते गड़बड़ थींदी आहे कान का, त मुंहिंजी दिलचस्पी थोरी घटिजी वई ऐं मां बि फील पियो कयो त हीउ ॾाढो मूंसां ज्यादती थी आहे। इन विच में वरी बेसिकली बुनियादी तव्हां आई वॉज अ पॉलिटिकल पर्सन, बेसिकली मूं में पॉलिटिक्स हुई, रेवोल्यूशन हो, त उते ॻाल्हि निकिती त यार हीअ इलेक्शन थिए थी हिनजी, हिन में मसूद खे था पियारियो, मसूद खे मूंखे वरी ॻाइण जो शौक़ु बि हो त मां हिनखे ॾाढो डिस्टर्ब कंदो हुउसि, मूंखे माफ़ु करे हिन टीडी ॼण खे ॻाए करे बेज़ार करे छॾींदुसि, पिया पढ़नि मां वरी गानो पियो ॻायां, तंहिंजे करे सॼी वञी पढ़ाई बि तबाह, ख़ुदा खे कंहिंजा गाना ॻाईंदा इहे जेके ख़ासि फनकार फिल्मी मुकेश जा गाना सेगल रफ़ी मुकेश सम्झंदा रफ़ी मुकेश ई मसी, इन करे सॼो वरी त इहो थोरो इहो थियो ऐं मूंखे यादि आहे भई असीं वरी फ़ोटो वञी कढायोसीं ॾाढो सुठो, त हुन ज़माने में मूंखे गंज कराई अलाए छा उहो टोपी पाए वियासीं, उहो फ़ोटो अञा पियो हूंदो, त हुन में वेठा आहियूं 4 ॼणा नौजवान छोकिरा 17 years old, त इहो थियो पहिरियों छा मूंखे नूरानी खे बीहारियो सीआर छा आहे जी बाबा क्लास रिप्रेज़ेंटेटिव छा उहो छा आहे क्लास रिप्रेज़ेंटेटिव बाबा हीअ जेको हिनजी यूनियन ठहंदी आहे उन में फस्ट ईयर जो नुमाइंदो थींदो, ॿियनि जॉइंट सेक्रेटरी हूंदा आहिनि, जीअं जीअं सीनियर थींदो जॉइंट जनरल सेक्रेटरी प्रेसिडेंट, अच्छा उहो थियो उहो इलेक्शन में बीठासीं, उहा बर किला वियासीं चौधारी हलियो, उन ख़बर पई त अली नवाज़ शाह मीरपुर ख़ासि वारो जेको हींअर अञा ताईं शायदि वज़ीर MNA आहे, उहो इंटर में हो, उहा जॉइंट सेक्रेटरी वग़ैरह बीठो हो, उन में उहो रही चुको हो ऑफिस बेरर, उन सां मुलाक़ात थी ऐं ॿियो मूंखे इहो हुन ज़माने में मालूम थियो त हितां आई फेल्ट सिंधी वर्सिस महाजर इहो सिलसिलो शुरू थी वियो आहे, फीलिंग्स हुयूं, फीलिंग्स बिल्कुलु 100%, ऐं आउं थोरो जहिड़ेकार बि हुउसि, जहिड़ेकार हुउसि, कंहिं शइ खां डिॼंदो कोन हुउसि। तव्हां सिंधी हुयो या उर्दू जे पासे? न मां त पंहिंजो हलियुसि पियो, मुंहिंजे पाड़ेसरी जेके ॿुधायो न उहो जेको कमर मां हुई उनजो औलाद मुंहिंजो क्लास में साॻे गॾु हुआसीं, उहे उर्दू ॻाल्हाईंदा हुआ, अहिड़ो कोन हो, पर हिते मूंखे लॻो त जहिड़ो इहे अलॻि अलॻि शयूं आहिनि, इहो शुरूआति थी चुकी हुई क्लेमनि जे करे या ॿियनि जे करे या टियनि जे करे, लियाकत अली खान जी बेवकूफ़ियुनि जे करे इहा सिलसिलो शुरू थी वियो, ऐं काज़ी फज़ल असां अॻु में उन साल पास करे वियो BA। काज़ी फज़लक माना जेको स्टेट बैंक में आख़िर में डायरेक्टर थियो, काज़ी फज़लक उहो माण्हू थियो जंहिं पहिरीं सिंधी शागिर्दनि जी ठाही, उन खां अॻु में हूंदियूं मुस्लिम लीग जूं बि हूंदियूं, पाकिस्तान खां अॻु में बि हूंदियूं, हाणे जूं हिंदुनि जूं बि हूंदियूं, इलाही हूंदियूं, पर हीअ जेका हिन ठाही उहा ख़ासि सिंध जे हिसाब सां। वैसे तव्हां खां अवल ठाही SS को उन ज़माने में हुन ठाही हुई, न पर अवल हुन ठाही आवां न मां त अञा तव्हां आया ई न आहियो हाणे प्रोफेशनल इदारे पहिरियों दफ़ो आउं सियासत में अचां पियो,
एज ए क्लास हू अवल ठाहे वियो आहे हू त बाबा वञो BA पास करे ऐं हुनमें मूंखे ॿुधायो त इंटरव्यू में ॿुधायो अथमि न त ॿुधाईंदो हो हीउ पंहिंजो काज़ी मज़हर मुंहिंजो क्लासमेट हो 6 दर्जे में उहो पंहिंजे भाउ जूं ॻाल्हियूं कंदो हो इन जूं काज़ी फज़लक जूं ऐं तारीफ़ कंदो हो ऐं उहो तव्हां मूंखां सुवालु पुछियो त काज़ी मज़हर ॻाईंदो हो ॾाढो सुठो ॻाईंदो हो त जिगर मुराद पंहिंजो ॻाईंदो हो तव्हां पुछो कहिड़ो कहिड़ो ॻाईंदो त उहो त बेकैफ़ दिल है जिए जा रहा हूँ वाह ख़ाली है जाम मगर पिए जा रहा हूँ ॾाढी सुठी हुनजी तलत महमूद ॻाइबो आहे हिन गज़ल खे ऐं तव्हांखे मोकिलींदुसि अॼु इतफ़ाक़ सां अॼु कंहिं बि अची वई साम्हूं त इहो त काज़ी फज़लक उन ज़माने में इहा बाहि जेका ॿरियल हुई हुन में सिंधियुनि खे थोरो हुन ऑर्गनाइज़ कयो अच्छा इहा हिनखे तासुब चओ या ॿिनी साइडनि में हाणे जेकॾहिं तव्हां इहा पोतामेल कयो काज़ी साहिब जो त इन जो मतिलबु आहे त हुन में त इलाही गुण हुआ न माना उन दौर में काज़ी साहिब जी वॾी कंट्रीब्यूशन आहे हुनजो क़िस्मत साथ कोन हुनखे सपोर्ट न मिली जीअं तव्हां चवंदा आहियो अक्सर सपोर्ट नथी मिले त माण्हू रहिजी थो वञे हा अपॉर्चुनिटीज़ असांखे बि कहिड़ी सपोर्ट मिली आहे हा लॻा पिया पंहिंजी पुछ सां पिया हलूं हा जी तव्हां काज़ी हूंदो असां काज़ी कादर पॉलिटिकल सेक्रेटरी काज़ी अब्दुल कादर शिकारपुर वारो असांखे पावर्स त आहिनि ई कोन असांजे हा जे ताक़त ते हा सजाईअ ते हा जी ताक़त ते ॻाल्हाईंदा हुआसीं त असां उन ज़माने में इहो छा चइबो आहे हिनखे पोलराइज़ेशन थी मुआजिर सिंधी वधी चुकी या मतिलबु ऐं नौजवाननि में जेके इमर्जिंग माण्हू हुआ जेके हाणे अचणा हुआ मुल्क जे कंट्रोल में वठण वारा हुआ या जेके माण्हू वॾा थी ऑफिसर थींदा या जेके बि थींदा हाणे उन्हनि में हुआ तासुब हिक ॿिए जे ख़िलाफ़ु थी चुको आई फेल्ट दैट ऐं जॾहिं मां वोट करण बि वञा त मूंखे चवनि पिया त हम नहीं देंगे आपको सिंधी मूंखे ॾियण साईं हाणे काज़ी फज़लक जेका सिंधी तंज़ीम ठाही सिंध स्टूडेंट फेडरेशन हा उहा हुन अहिड़ी तंज़ीम सुहिणी ठाही पई हा सॼे सिंध में हुन जूं शाखूं हुयूं ऐं माना जंहिं ज़िले में हुजे त उन ज़िले जे नाले सां उहा फेडरेशन ई न नवाबशाह स्टूडेंट फेडरेशन न सिंध स्टूडेंट फेडरेशन नवाबशाह लाड़काणो ईअं अच्छा सुठो स्पीकर हो अंग्रेज़ी ज़बरदस्त हो और पोइ ईंदुसि जॾहिं ईंदुसि न हुन में नवाबशाह जी वरी मां वरी विश्व नवाब ॿुधायां थो तव्हांखे न उहो पोइ ॿुधाइजो ज़बरदस्त हाणे तव्हां इहो ॾिठो काली मोरी इंटर कयव काली अची वियासीं हाणे फस्ट जो हुनमें इलेक्शन लड़ीसूं उन में थोरो तंहिं ज़माने में एॾो सीरियस संजीदगी सां मां ॻाल्हि कमु न कयो ऐं कुझु टंडे अलाए जा वोट्स हुआ कुझु 11 या 12 उहे उन्हनि विरसी कोन स्पाइल कयो उहे बि विञाए छॾिया तंहिंजे करे जेको ॿियो जेको मुआजिर हो उर्दू स्पीकिंग छोकिरो हो उहो कटे वियो अवां सां मुक़ाबले में जेको उहो 11 वोट जेके तव्हां ख़्यालु ई न कयो वञा जेको हिकु दफ़ो वञिणो हो हुनखे रुगो रिक्वेस्ट करणी त हू नूरानी सां आई छाजे लाइ असां वोट ॾियूंसि त 11 वञा 11 हुननि वञी उहे हिन खे ॾिना वञे माना 22 वोटनि फ़र्क़ु पइजी वियो चङो भलो फ़र्क़ु उन ज़माने में वरी क्रिकेट मैच ॿुधो थींदा ज़बरदस्त क्रिकेट रांदीगर हुआ उनखे बि भागी पाकिस्तान टीम न खयो त न उन में असांजो तासुब वरी पंजाबी सिंधी जो तासुब अलॻि हो हुन में त उहे मुहाजिरनि मां बि कोन खणंदा हुआ कराची मां क्रिकेट में खणंदा हुआ बाक़ी हैदराबाद मां को बिरले को ईंदो हो अच्छा माना हिकिड़ो तअसुब ॾिठो सिंधी उर्दू शुरू थी वियो हिकिड़ो ॾिठो सिंधी पंजाबी हा हाणे असां सिंधी पंजाबी ॾिठोसीं भला इहो सिंधी पंजाबी हो या पंजाब सिंधी हो न असांखे इहो अहसासु थी वियो काज़ी साहिब वॾो कमु करे वियो हो अच्छा काज़ी साहिब कहर करे छॾिया हुआ पर काज़ी चांस न मिली ऐं थोरो पंहिंजो हुनखे इक़्तिसादी मसइला हुआ भला काज़ी साहिब जी ॿी क़िस्मत जा कहिड़ा मामला सम्झो था हीअं हुजे हा त हीअं थिए हा ग़रीब हो मिडिल क्लास ही हो न मिडिल क्लास हो हुनखे नौकिरी करणी पइजी वई जेकॾहिं छाजे लाइ कई
उन में उहो पाण में भाउर आहिनि हाणे हीउ पास करे वियो थी विया एम ए बि करे छॾी हा हाणे छा करे ठीकु आहे त हुननि काज़ी मज़हर तंहिं ज़माने में हलियो वियो शायदि इंग्लैंड उनखे वञी लिखियो त भाउ तूं हाणे वॾो थी वई पढ़ी कई बाबा मां तोखे एतिरो ख़र्च थो थिए कयां हाणे तूं पंहिंजो कर हुनजी लिखी आहे हुन में जेका काज़ी साहिब जी किताब मूं बि हिकिड़ो मज़मून लिखियो हुन में साईं ते उहा त उन में उहो चयो त काज़ी हुनखे चयो नंढे भाउ पाण लिखियो अथसि त मूंखे तानो हुई इहो कहिड़ो तानो हुई ख़ुदा ॼाणे छा हुई पोइ ताने खां पोइ मुंहिंजी मां दिलि टुटी पई पोइ मां नौकिरी लॻी पई पोइ फैमिली प्लैनिंग ऑफिसर थियो अच्छा यूसुफ लगारी उहो वीचारो मजबूर हो न यूसुफ लगारी टको खाइण लाइ कोन हो चलो ग़रीब माण्हू ॾाढो शाबाश तहरीक हलाए वियो एॾे पैमाने जी बाबा जी अहिड़ा माण्हू आहिनि किथे लगारी साहिब जो हाल हैंड टू माउथ हो ऐं शाबाश हली करे पंहिंजो पोइ वीचारो मजबूर थी पियो कुझु हिकु ॿ साल नौकिरी बि कई पोइ वरी वकालत में अची वरी ऐं हिकिड़ी नंढड़ी साई वठां साईअ खां अवल थो तव्हांखे हिकिड़ो सुवालु तव्हांजे दिमाग़ में रखां त इन ते मूंसां ॻाल्हायो अॼु उहो ई त अॼु इन वाक़े खे यूसुफ लगारी साहिब वारे खे या फज़ल काज़ी साहिब वारे खे टाइम वञी पियो 30 साल हिकिड़ा ऐं 23 साल ही 53 साल 2 साल ॿिया 55 साल इन 55 सालनि जो कॾहिं हिसाबु उन हिकिड़े वाक़े जो कढियो अथव त माण्हुनि जी मजबूरियुनि जे करे अहिड़ा भला भला माण्हू उहे वक़्त जा वॾा लीडर नथा थी सघनि त उनजे तदारक तौरु कॾहिं असां कुझु कयो सिंधी माण्हुनि इन ते ॻाल्हाईंदासीं कुझु कोन थियो आहे कॾहिं कोन थियो आहे हिकिड़ी साई खां पोइ असां सां गॾु हुजो जनाब मसूद नूरानी साहिब सां असांजूं ॻाल्हियूं जारी आहिनि